ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कंडियारी खां कंडियारी भरिसां सिम नाले खे 30 फुट घारो पइजी वियो आहे, जंहिं करे पाणी शहर ॾांहुं वधण लॻो आहे। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जूं कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया ग़ाइब आहे। को बि इंतिज़ामी अमलदार घारे वारे हंधि न पहुतो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदालूं। घारनि जो सिलसिलो हिन वक़्तु जारी आहे। कंडियारी खां इहा ख़बर अवां सां शेयर कंदालूं। कंडियारी भरिसां सिम नाले खे 30 फुट घारो पइजी वियो आहे, जंहिं करे पाणी शहर ॾांहुं वधी रहियो आहे। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जूं कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया ग़ाइब आहे। को बि इंतिज़ामी अमलदार घारे वारे हंधि न पहुतो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में घारा पिया आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिन वक़्तु कंडियारी जी सूरत हाल जे हवाले सां अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं त कंडियारी भरिसां सिम नाले खे 30 फुट घारो पइजी वियो आहे, जंहिं करे पाणी शहर ॾांहुं वधण लॻो आहे। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जूं कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया ग़ाइब आहे। को बि इंतिज़ामी अमलदार घारे वारे हंधि न पहुतो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। कंडियारी भरिसां सिम नाले खे 30 फुट घारो पइजी वियो आहे, जंहिं करे पाणी शहर ॾांहुं वधी रहियो आहे। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जूं कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया ग़ाइब आहे। को बि इंतिज़ामी अमलदार घारे वारे हंधि न पहुतो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कंडियारी जो रिपोर्टर उर्स कुंभर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी उर्स, आगाह कजो, घारो कहिड़े वक़्तु पियो आहे ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? नाज़रीन, राब्तो असांजो मुनक़ता थी वियो आहे। उर्स कुंभर सां हिकु ॿीहर कोशिशि कंदासीं राब्तो असांजो बहाल थिए। सूरत हाल जे हवाले सां अव्हां खे आगाह कयूं। ख़बर अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कंडियारी खां कंडियारी भरिसां सिम नाले खे 30 फुट घारो पइजी वियो आहे, जंहिं करे पाणी शहर ॾांहुं वधी रहियो आहे।